नाथ नारायण वासुदेव। श्रीमद् भगवत गीता अध्याय 17। सात संगत जी, टिन तरह जा भोजन कल तहां श्रवण कया। अॻिते ॿुधो, यज्ञ भी टिन तरह जा थींदा। यज्ञ अजकल ॾाढा घटि था थियनि। तव्हां चवंदो असां यज्ञ त कंदा ई न आहियूं, लेकिन यज्ञन में भी विशाल अर्थ आहे। तहां अगर कुछ पढ़ो था वो भी यज्ञ, कथा था ॿुधो वो भी ज्ञान यज्ञ। चओ हरे राम। इन तरह सां विधि विधान सां पूजा पद्धति भगवान जी भक्ति भी यज्ञ ही आहे। तो भगवान चवन था, हे अर्जुन, जेको यज्ञ शास्त्र जे विधि जे तरह सां कयो वेंदो आहे। यज्ञ कर्म ही फर्ज आहे। यज्ञ असां इन करे क्यों कि असांजो धर्म आहे, असांजो फर्ज आहे, असांजो कर्तव्य है, करणु खपे। भगवान चवन था इन करे। ईअं मञी करे फल जी इच्छा न रखूं। कोई जेको फल जी इच्छा न करे, अहिड़ा माण्हू जेको यज्ञ कंदा आहिनि, सही ढंग सां भी कंदा आहिनि, फर्ज समझी करे कंदा आहिनि, बदले में कुछ न चाहींदा आहिनि, इहो यज्ञ चइबो आहे सात्विक यज्ञ। चओ हरे राम। इहो सात्विक यज्ञ है। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते ॿुधो, जेको यज्ञ केवल दिखावे जे लाइ फल जी इच्छा रखी कयो वेंदो आहे, कुछ न कुछ फ़ाइदो मिले। ॿुधो आहे हे यज्ञ करण सां हे लाभ थींदो आहे। ॿुधो आहे हे यज्ञ करण सां अरे पैसनि जी बरसात थींदी आहे। ॿुधो आहे हे यज्ञ करण सां ॾाढो नालो थींदो, स्वर्ग में फल मिलंदा। असां यज्ञ इन करे था कयूं माण्हुनि खे पतो पए असां भी धार्मिक आहियूं। यज्ञ इन करे कि असांजी वाहवाही थी वञे। भगवान के राजी करण जो कोई मतलब ना है। यज्ञ इन करे कि असां माण्हुनि खे सुठा नज़र अचूं, धार्मिक नज़र अचूं, भक्त नज़र अचूं, सत्संगी नज़र अचूं, न हुजूं कोई परवाह कोन। थियण नथा चाहियूं, लेकिन असां ॾेखारण त चाहियूं था। पोइ वॾे वॾे यज्ञनि जा बैनर लॻंदा, प्रचार थींदो, उन में जेतिरा भगवान जा फोटू उन खां वधीक पंहिंजा ई फोटू लॻाईंदा आहिनि। यज्ञ करण वारो इन्विटेशन कार्ड छपाईंदा, हेठों पंहिंजो नालो, पीउ जो नालो, पुट जो नालो, भेण जो नालो, ससुराल जो नालो, पुटनि जो नालो, सभु ईंदो। भगवान जो नालो हिकु बार लिखायूं त वॾी ॻाल्हि आहे। हरे कृष्ण। अहिड़ा जेके यज्ञ कया वेंदा आहिनि उहे राजसी यज्ञ हूंदा आहिनि। चओ हरे राम। अॼुकल्ह ॾाढा ज़बरदस्त था हलनि भाई, इहे राजसी यज्ञ। तो उन्हनि ॿुधायोसीं न भागवत कथा जेकी श्याम सुंदर दास महाराज कनि पिया, त उन्हनि जा जेके कथा कराइण वारा चवनि था तव्हां ॿिए कथा ते कीअं था वञो। असां त कथा ई इन करे कराई आहे, ॾेखारियूं असां बि हेॾो वॾे पंडित खे सत्ता करायूं, हेॾो वॾो आयोजन था। हाणे ॿुधायो, जंहिंजो बीज ही स्वार्थ सां लोभ सां भरियल आहे, त हुनजो वण कहिड़ो निकिरंदो। भगवान त अंतर्यामी सम्झंदा, तोखे धन खपे, वाहवाही खपे, खण भाई तोखे वाहवाही मिलंदी। भगवान छो मिलंदा उनखे? भगवान जो धाम छो मिलंदो? मुक्ति भी छो मिलंदी? मुक्ति तो हुन चाही कोन्हे। चाहियो आहे धन दौलत मान वॾाई, उहो उनखे उते मिली। हरे कृष्ण। हे हरि। यो दिखावे करण वारो जेको यज्ञ राजसी यज्ञ है। हाणे ध्यान जो, शास्त्र जे विधि को भी हीण, बिना अन्नदान करे, दान भी कोई न, बिना मंत्रन जे, बिना दक्षिणा जे, बिना श्रद्धा जे कयल यज्ञ के तामसी यज्ञ चइबो आहे। राजसी यज्ञ कंदा आहिनि, मंत्र त पढ़ंदा आहिनि विधि विधान सां वीचारा,
मेहनत त कंदा आहिनि, कष्ट त सहंदा आहिनि, दान त कंदा आहिनि, पोइ नालो बि कंदा आहिनि, बदिले में घुरंदा बि आहिनि। लेकिन तामसी यज्ञ वारा हिकु त करण बि न चाहींदा, यज्ञ ईअं कंदा ॼण सिर ते अची करे मुसीबत पई आहे। ॿियो वरी दक्षिणा बि न ॾींदा। ब्राह्मण देवता खे ॼण खपे, मान लो दक्षिणा सही आहे 5000 ॾिजे त चवंदा 5000 इहा आहे छा, एॾी दक्षिणा ठहे थी छा, छॾिस छॾिस, ईअं कर 1100 विझेसि लिफ़ाफ़े में, चओ हरे राम। 1100 ॼणा हूंदा त चवंदा 1100, पोइ चवंदा ईअं कर 200 विझेसि, 250 विझेसि। हे वीचारा घुरंदा थोड़ी, चवंदा थोड़ी संत, जेको विझनि चुपचाप खणी वेंदा आहिनि। 2 कलाक 3 कलाक पूजा कराई, मंत्र पढ़ी, 1100, चओ हरे राम। उते कोई कलाकार ईंदो, कोई इंजीनियर ईंदो, ये 5 मिंट कोई नट एॾे घुमाईंदो त 5000 वठी हली वेंदो, उते न ॻाल्हाए सघंदासीं। चओ जय श्री कृष्ण। दवाऊं ईंदियूं कई कई ॾाढी घटि, तव्हां त हाणे सभु मीडिया में ॾिसो ई था। 100 रुपए जी दवा 1000 रुपए में, 90 रुपए जी दवा, 100 रुपए जी दवा, 10 हज़ार में अहिड़ा बि था हलनि। उते असांखे पतो ई न पवंदो। लेकिन जाते श्रद्धा जी ॻाल्हि आहे त पोइ बसि ते वीचारा चई थोड़ी सघंदा। दान कहिड़ो मतिलबु दान करण जो, अरे छॾ, वो कल वारा चांवर थोड़ा बचियल आहिनि उहे ॾेई छॾेसि, बसि हिकु मुठी ॾेई छॾेसि। दान करण जी वारी ईंदी आहे त पोइ श्रद्धा कोन्हे, करण जी इच्छा कोन्हे, बिना इच्छा जे रोई धोई करे यज्ञ करण, इहो तामसी यज्ञ आहे। चओ हरे राम, हे हरे। तामसी यज्ञ बिना श्रद्धा जे। जहिड़ी तरह कोई चंदो वठण ईंदा आहिनि त ॾियण जी इच्छा न हूंदी आहे, पोइ मजबूरीअ में अंदरि कुड़ंदा आहियूं, ॿाहिरियों माण्हू चंदो ॾींदो। इहो दान थोड़ी आहे, सात्विक दान थोड़ी आहे। ख़ुशीअ सां ॾे, पंहिंजे हुन सां नालो बि न करे, न की चाहे नालो, भगवान जो सम्झी करे, भगवान जे माण्हुनि में, भगवान जे सेवा जे लाइ, भगवान जी कृपा सां ई धन वयो। मां केरु आहियां। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तरी चवनि था दान ईअं कयो कि वठण वारे खे बि पतो न पए कि दान कंहिं ॾिनो आहे। वठण वारे खे माण्हू त कई अहिड़ा शेर आहिनि, पहिरियों उद्घोषणा करे छॾींदा आहिनि, फलाणो सेठ एतिरो दान, दान कॾहिं, पोइ जॾहिं कमु चालू थींदो, वो काॾे सेठ हली वियो, काॾे दान हली विया, दान रहिजी वियो, नालो थी वियो पहिरें। कई माण्हू त घोषणाऊं करे बि फिरी वेंदा आहिनि। चओ हरे राम। कल अक्षय तृतीया हुई न, त चवनि था अक्षय तृतीया, फल कयो, शुभ कयो, पुण्य कयो, दान कयो, सेवा, त अक्षय लाभ थींदो आहे, यानी कई गुना लाभ थींदो। यादि रखो, पाप कयो, बुरो कयो, अहित कयो, निंदा कयो, चुगली कयो, द्वेष कयो, नफ़रत कयो, बेईमानी कयो, कूड़ ॻाल्हायो, भ्रष्टाचार कयो, उन जो भी अक्षय पाप पवंदो आहे। केवल पुण्य जो, तुम 1 पैसा दो तो वो 10 लाख देगा, और तुम 1 झूठ बोलो तो वो, उन जो न खपे वधीक गुनाह असांखे। तॾहिं चवंदा आहिनि भुले भुलाए बि भाई पाप न कजो। चओ हरे राम। अगर स्कीम हले थी पुण्य जी, त पाप जी भी समझी हलो न, उन में भी तो ओतिरो ई वज्र पाप पवंदो। गंगा में वञी करे तीर्थन में स्नान कयो त ॾाढा लाभ आहिनि। उते वञी करे कोई कंहिंजी बुराई करे, निंदा करे, कंहिंखे कूड़ ॻाल्हाए, कंहिंखे धोखो ॾे, कंहिंखे ग़लति नज़र सां ॾिसे, त उहो बि त पाप आहे, उहो बि त वज्र पाप थींदो। हरे राम। माण्हू पाण खे ॾाढो होशियारु सम्झंदा आहिनि। जेॾी महिल शुभ कमु ईंदो आहे त वाह, ॾाढी श्रद्धा, भॻवान कृपा कंदा, दयालु आहिनि भॻवान, तव्हांजी कृपा सां। और जेॾी महिल असां पाप कंदा आहियूं, बुरी नियत रखंदा आहियूं, बुरो कमु कंदा आहियूं, त ओॾी महिल सोचींदा आहियूं मां अकेलो ई आहियां, ॿियो कंहिंखे ख़बर थोड़ी आहे, मां ई थो कयां। ओॾी महिल त भॻवान बि यादि न ईंदो आहे कि भॻवान गॾु आहे मूंसां, दिलि में ई वेठो आहे, ॾिसे थो पियो, उनजो बि ख़्यालु न ईंदो। काथे ईंदो आहे? चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।
त इहे टिनि तरह जा यज्ञ तव्हां श्रवण कया, ठीकु आहे। हाणे भगवान चवनि था, हे अर्जुन, देवता, ब्राह्मण, गुरु, माता पिता, ज्ञानी जन, इन्हनि जी पूजा करणु, शुद्धता रखणु, पवित्रता, ब्रह्मचर्य ऐं अहिंसा, कंहिंखे बि कंहिं बि तरह सां न दुखाइणु, कष्ट न ॾियणु, इहो शरीर जो तप आहे। गुस्सो न करणु, सचो, मिठो ऐं हितकारी ॻाल्हाइणु, जंहिंसां कंहिंजो भलो थिए, वेद शास्त्र पढ़णु ऐं परमेश्वर जो नाम जपणु, इहो बेशक वाणीअ जो तप आहे। ठीकु आहे। इहो सुभाणे वरी विस्तार सां पढ़ंदासीं। बोल वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण गोविंद।